पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, सनसनीखेज़, दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें हिकु जाबर जी परेशानी, जाबर खे पैसे जी लॻल आहे ऐं पाण सौट हिक ॿिए सां बि नथा ठहनि, रिश्तनि ते बि ऐं पैसनि ते बि। छो त हू सौट चए थो मूंखे पैसा घणा मिलनि, हू चए थो मूंखे घणा मिलनि। अहिड़े हिसाब सां जाबर वारनि खे विच में बि या पाण में बि या फेट पवंदी। होॾा जेका दुश्मनी कयूं वेठा आहिनि चाकर ख़ान सां, सावल सां ऐं रुंडे सां, उहा बि हिन जे कंध में पवंदी। अहिड़े हिसाब सां हसीना कोशिशि में आज सॼो फेरे घेरे जाबर जे कंध में विझां, इन्हनि खे फसायां ऐं जाबर बि सियाणो आहे त मां बचां ऐं हसीना खे फसायां। अहिड़े हिसाब सां जेको आहे इन्हनि जो पाण में हिकु इहो तूतू में लॻी पई आहे। तुम चढ़ो ट्रेन हली वई, उहो कमु लॻो पियो आहे। बहरहाल ॿी जाइ ते तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त होॾो भलाज ख़ान जेको सावल आहे, उहो हिननि खे सुञाणे चुको आहे त हिननि खे कीअं हथीको करिणो आहे। रुंडो बि बिछड़ी आहे, रुंडे खे बार बार हसीना चवे थी चाकर अॼु या सुभाणे तोखे असांखे मारींदो, न तव्हां ॿई हिकु थी वञो, तूं ऐं जाबर, इन जे करे त इन खे चाकर ख़ान खे मारियो वग़ैरह वग़ैरह, उनजी क़बर खोटरियो।